अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं जेम राणू खबर शामिल कयूं था अछड़ो थर खां हुसैन बख्श राजड़ी रिपोर्ट मुताबिक़ अछड़ो थर में मियां अब्दुल्ला थराई ते मियां अज़ीज़ुल्ला राजड़ी जी अॻवानी में खिरात मुनक़िद कई वई। खिरात दौरान दरवेश ते लोड़ो ॾिनो वियो। हर साल जियां हिन साल बि उन तारीख़ ते बरसात अची वई आहे। मारूडनि में ख़ुशी जूं लहरूं आहिनि। ही मियूं थराई दरवेश अला वारो आहे। इन ते सदाई हिन महीने जी खैरात थींदी आहे। हिन साल अल्लाह साईं रहमत कई आहे। अल्लाह साईं बरसात बुठी आहे। अल्हम्दुलिल्लाह सुठी बरसात बुठी आहे। उन खां बाद अवाम जाम गॾियो आहे। 7-8 देगियूं अचियूं आहिनि। अल्लाह साईं सभु अवाम जाम गॾिजी वियो आहे। अल्लाह साईं रहमत मियूं दरवेश थराई आहे। उन ते खैरात आहे। माल मले ते गाल विच घस ॾेई वरी ईंदा सुवताण